नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त जंगली जीवत बाबति वज़ीर आला सिंध जो मददगार बंगल खान महर सिंधु दरिया में ॿोॾ तोड़े बंदनि जी सूरत हाल जो मुआइनो करण लाइ सिंधु दरिया जे शैनक बंद ऐं लोप बंद ते पहुतो, जिते हिन बंदनि जी मौजूदा सूरत हाल, बंदनि ते हलंदड़ कमनि जो जाइज़ो तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां मुतासिरनि लाइ लॻायल कैंपनि जो मुआइनो कयो ऐं बंदनि ते वेठल मुतासिर माण्हुनि जा अहंज मालूम कया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे बंगल खान महर चयो त इंतिज़ामिया पारां ब्रीफिंग ॾिनी वई आहे त पहिरीं 5 लख क्यूसेक पाणी हो, पर हाणे अल्लाह जो शुक्र आहे जो पाणी जो वेकिरो घटिजी वियो आहे। पहिरीं बिल्कुलु बंदनि ते दबाव हो ऐं ख़तरो हो, पर हाणे इहो ख़तरो टरी वियो। बंगल खान महर जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां बंदनि ते ॿोॾ खे मुंहुं ॾियण लाइ समूरा बंदोबस्त थियल आहिनि। चयो त ज़िले इंतिज़ामिया पारां बंदनि ते बहितरीन कमु कयो वियो आहे। हिन वक़्तु बंदनि ते मुतासिर माण्हुनि लाइ 3 कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, पर अञा ताईं रुॻो हिकु कैंप में माण्हू आया आहिनि, बाक़ी 2 कैंपूं ख़ाली पयूं आहिनि। कैंपनि में रहंदड़ माण्हुनि लाइ राशन जो मुकमल बंदोबस्त कयो वियो। बंगल खान महर चयो त अञा बि जेकॾहिं के माण्हू दरिया अंदरि फाथल या जेकॾहिं मुतासिर आहिनि त हुननि जी निशानदाही कई वञे त हुननि खे बिल्कुलु रिलीफ फराहम कयो वेंदो। बंगल खान महर चयो त अञा बि बंदनि ते पथर विधो पियो वञे, छाकाणि त पाणी बंद खे खाई रहियो आहे, जेको पथरनि सां रोके सघिजे थो। बंगल खान महर वधीक चयो आहे त असीं ॿोॾ जी सूरत हाल में मुतासिरनि सां गॾु आहियूं, खेनि कॾहिं बि अकेलो न छॾियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।